वञे थो मलाइका गॾिजी विया चवनि पिया भिटाई बि चवे थो त के चढ़णी वञी रहियो आहे मलाइको अचो तव्हां बि चओ लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत छो त अल्लाह ताला कुरान में तवाफर फनजअल लानतल्लाह मलाइका कुरान खां ॿाहिरि कोन था वञनि फनजअल लानतल्लाह अलल काज़िबीन मोहम्मद अरबी जे ज़ुबान सां अल्लाह ताला चवरायो त मुस्तफ़ा चवे हलिया अचो ओ आल बैत जा दुश्मनो मां आल बैत जो काफ़िलो वठी थो अचां अचो त तव्हां ते लानत कया जो क़यामत ताईं न लहेव जो बच्चो ॿार बि ॾिसी चए त लानती वञे थो केरु थो वञे लानती वञे थो फनजअल लानतल्लाह अलल काज़िबीन अचो त कूड़नि ते लानत कयूं हाणे मोहम्मद अरबी जो नूरानी काफ़िलो वठी उन मैदान ॾे रवानो थियो आहे उन्हनि जो हिकिड़ो वॾो अस्कफ ईसाइन जो उनजी जो नज़र पई कंहिं ते नूरानी चेहरनि ते कंहिं ते जेके अज़ल खां नूर हा अबद खां नूर हा हमेशा नूर हुया क़यामत ताईं मोमिननि जे दिल जा नूर आहिनि अखियुनि जा सुरूर आहिनि क़यामत जे अंदर बि मुसलमाननि जा ॾाढो नूर जी सूरत में हूंदा इहे मुहम्मदी नूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकार जीअं जो वेठा विया आलिम हिननि जो हिकिड़ो ईसाइन जो वॾो हो उन जो हुयो त ईसाई पर इल्म हुसे अब छा हुसे उन जो ॾिठो ॾिसी चवण लॻो इन्नी लरा वजूहन ओ ईसाईयो मां ॾिसां थो अहिड़ा त नूरानी चेहरा अची रहिया आहिनि जो रुगो हथ खणी रब खे चवंदा त जबल हटाए त रब हुननि जी ॻाल्हि कोन मोटाईंदो जबल खे हटाए छॾींदो अरे पिटिया पिटिजी वेंदो मोहम्मद करीम ईसाइन जे नाले बददुआ घुरी त क़यामत ताईं बिच बि कोन बचंदो आहे हिन जबल खां हुन जबल ताईं रुगो बाहि हूंदव अरे भॼणो अथव त भॼी वञो जीअं अब्दुल्ला शाह भॼी वियो मीरक भॼी वियो जहिड़े नमूने सां लुंट भॼी वियो जहिड़े नमूने सां मुजाहिदा खालू खटी भॼी वियो अल्लाह ताला जे क़ुरान पाक फरमाए त लानत सही कोन सघंदा इनमें दब आहे कान जो दब झले सघनि उन चयो त मैदान छॾियो हिननि बि अख़बार में ऐलान कराए जान छॾाए भॼी विया मदद वारो यार दम दस्तगीर लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत 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 अब हेॾो वारा कोन था चओ लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत अरे उलमन के आॾो कहीं भी गिदड़ न ईंदा शुक्र थो जीअं इश्तिहार छपियऊं तीअं वरी अख़बार में ॾेई जान छॾायूं असांखे हो जलसो करणो छा करणो हो अबा असां मुनाज़रे जो न को ऐलान कयो हो न को मुनाज़रे जो असांखे पक हुई हिननि में जो त ख़बर आहे न साईं न खंजर चलेगा न तलवार इनसे ये बाजू मेरे आज़माए हुए हैं अब समझो था न खंजर चलेगा न तलवार तुमसे ये बाजू मेरे आज़माए हुए हैं
अबा कॾहिं मैदान में आया हो, कॾहिं तारीख़ त ॿुधायो, को ॾिहाड़ो त ॿुधायो। मां अञा नौजवान हुजां, पहिरों पहिरों मुंहिंजो मुनाज़रो हुजे काज़ी अहमद जे घर में 5 माइल ते वॾे खां वॾो हिननि जो मौलवी हो अर्ज़ मोहम्मद बोज़दार, ठेड़ी में 25 साल पढ़ायो हुई। मुंहिंजो उस्ताद हयाती हो। उस्ताद खे कंहिं ॿुधायो त अब्दुल रहीम अर्ज़ मोहम्मद सां मुनाज़रो रखियो आहे। उस्ताद चए कल्हो को ॿार पढ़ी वियो आहे, कल्ह अञा ॾाढी मसल हेस थी। अर्ज़ मोहम्मद 40 साल मदरसनि में पढ़ायो आहे, 25 साल रुगो ठेड़ी में पढ़ायो अथई। हेॾो वॾो आलम ॿार खे त घुमाए रखंदो। उस्ताद खे गणती थी पई ऐं कुझु कावड़ियो बि त छो मुनाज़रो रखियईं। पर ख़ुदा जो कसम आहे, मां पंहिंजी तारीफ़ कोन थो कयां। मुहम्मद जो अदना ग़ुलाम पहुतो अर्ज़ू ॾके पियो। अॼु बि मोड़े जा मौलवी शाहिद आहिनि। मौलाना हज़रत मौलाना साईं नाले मिठो मौजूद आहे, मौलाना हाजी मोहम्मद इदरीस मौजूद आहे, हज़रत मौलाना मोहम्मद उस्मान पोड़ो थी वियो आहे मौजूद आहे। सॼी दुनिया ॾिठो, जहान ॾिठो त लिखी न पियो सघे, कलम ॾकनि पिया। चई साईं हे पोड़ो आहे, अब्दुल्ला शाह खे वठी था अचूं। चई वठी जो अब्दुल्ला शाह खे। अब्दुल्ला शाह वठी जो भाॼ गई, उतो काज़ी अहमद मां 3 मील पंधु करे सरकारी खूह तां वञी बस में चढ़ियो, मैदान में न आया। ॿिए ॾिहाड़े ते उस्ताद साईं खे ख़बर पई त वहा बि मैदान छॾे आ। साईं ख़त लिखियो, मूं वटि अञा ख़त पियो आहे। मूंखे चई तुंहिंजो नालो आहे अब्दुल रहीम अबू नसर। अबू नसर, नसर माना तूं फतह जो बाबो आहे। अल्लाह ताला तोखे शिकस्त ॾींदो ई कोन। अरे फ़क़ीर खे उस्ताद जी दुआ आहे, बातिल खे वठी अचो, अॼु बि फ़क़ीर हाज़िर आहे। मूंसां को दुश्मन करे ॻाल्हाए न सघंदो। तॾहिं रड़ियूं कंदा आहिनि, तॾहिं रड़ियूं कंदा आहिनि। ॿिया अचनि, मौली साहब फलाणो अचे, फलाणो अचे, फलाणो अचे, अब्दुल रहीम न अचे। छो न अचे अदा अब्दुल रहीम? अब्दुल रहीम जो घर आहे, अब्दुल रहीम जो तालुको आहे। हाणे सिठार जा वारा ॿुधी छॾियो, मुंहिंजो महीने महीने जलसो तव्हां वटि थींदो। क़बूल आहे, क़बूल आहे। हा, मूंखे पंहिंजे घरां केरु झड़ींदो? मूंखे पंहिंजे घरां केरु झड़ींदो? मां इंशाअल्लाह ताला हर महीने में हिकिड़ी तारीख़ तव्हांखे ॾींदुसि। अॻे हूंदो हो 12 महीने जलसो, हाणे 12 ई महीना जलसो। आवे आवे, क़बूल आहे न? आवे 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 जावे जावे लुट जावे। इंतज़ामिया वारनि खे चओ त जलसा बंदि न करायो, तव्हां वाणिया खजी विया आहिनि, उहे मोटायो। चवनि तव्हां जलसा बंदि न करायो, मुस्लमाननि जे जज़्बात सां न खेॾो। माण्हुनि घणो ई तव्हांखे बर्दाश्त कयो आहे, हाणे बर्दाश्त आवाम कोन कंदो। मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़े पासे पीपी वारा जुलूस कढंदव, ॿिए पासे सुन्नी कढंदव। हिकिड़े पासे पीपल्स पार्टी वारा ॿुधी छॾियो, हिकिड़े पासे पीपल्स पार्टी वारा तव्हांजा दरवाज़ा बंदि कंदा, ॿिए पासे अवाम अहले सुन्नत तव्हांखे ॻोठ मोकिले छॾींदी। गुलाम ये रसूल में, गुलाम ये रसूल में, जरा जोर से बोलो या नबी, जरा जोर से बोलो, जरा जोर से बोलो या नबी, जरा झूम के बोलो या नबी, जरा झूम के बोलो या नबी, जरा प्यार से बोलो या नबी, जरा प्यार से बोलो या नबी, जरा धीरे धीरे या नबी, जरा धीरे धीरे या नबी, जरा झूम के बोलो या नबी। शेर मुस्तफा जिंदाबाद। मुल्क में चोरियूं पियूं थियनि, उते पुलिस खे निंड आहे। माण्हू पिया खॼनि, उते सुता पिया आहिनि। धाड़ेलनि सां वञी अंदरि कचे में गॾवकर था खाइनि। माण्हू शहर मां खणी था वञनि। पीर पागारे जहिड़ो अमन पसंदि माण्हू दुनिया में कोन्हे, आहे या न आहे? दुनिया खे ख़बर आहे त हज़रत क़िबला पीर पागारे ज़िंदगी में कानून हथ में न खयो आहे, पर इन जवान जहिड़ी ताक़त कंहिं वटि कान्हे। अरे उन जे शहर मां वाया खजी विया अख़बार, उहे मोटाया एसपी। बाक़ी असांजे सेठार जा जो जलसे बंदि करण लाइ तयारु वेठा आहिनि। जलसो बंदि थींदो, क़ुर बंदि थींदो, क़ुर बंदि कोन थींदो, क़यामत ताईं क़ुर हलंदो रहंदो। असां तोखे अपील कंदासीं, तूं वाया मोटा। असां तोखे चवंदासीं माण्हुनि जी निंड न फिटायो, माण्हुनि जी चोरी निंड फिटाए ॾिनी आहे, धाड़नि निंड फिटाए ॾिनी आहे, बदमाश निंड फिटाए ॾिनी आहे। उन्हनि ते कंट्रोल कयो, क़ुर क़यामत ताईं हलंदो। तव्हांखे मुल्ला सवला हथ आया आहिनि त मुल्लनि ते कंट्रोल कंदासीं। मुल्लनि जूं तो अखियूं कोन ॾिठियूं आहिनि, इनशाअल्लाह ताला उहो ॾिहाड़ो ईंदो जो मुल्ला तोखे घर विहारींदा। असां अमन पसंदि माण्हू ते फितनो 8-8 पार वहाबी गारियूं ॾियनि, 12-12 पार वहाबी गारियूं ॾियनि, 50-50 मौलवी अची गारियूं ॾियनि, सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं। अवां जी इंतज़ामिया जे कन ते जूअ कान रेंगे।
बैत जो शान गायूं त लानतन सां गॾु तूं बि लानती थी थो अचे पियो। याद रखजा कुछ भी हुजे मुंहिंजा आल बैत जो शान क़यामत ताईं हलंदो इंशाअल्लाह। जो आल बैत जो शान क़यामत ताईं हलंदो इंशाअल्लाह ताला। लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत, लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत। असांखे ठरीअ वारे जलसे जो ई सूर आहे। असां सब्र जो प्यालो पीतो आहे पर हाणे असांजे सब्र जो प्यालो उथली पियो आहे, सब्र कोन कंदासीं। हाणे ॿीहर असांजी जेको राह में रुकावट विझंदो उनखे पाश पाश करे छॾींदासीं इंशाअल्लाह तबारक व तआला। घर विहारींदासीं वञी इंशाअल्लाह। असां पुर अमन आहियूं, चऊं असां पुर अमन आहियूं, चऊं असां पुर अमन आहियूं। असां अमन जो कॾहिं बि मुंहिंजा दरवाज़ो कोन टोड़ींदासीं पर शर्त इहो आहे त असांखे बुज़दिल न सम्झो वञे, असांखे कमज़ोर न सम्झो वञे, असांखे छेड़ियो न वञे, असांखे इत्मीनान सां पंहिंजो मसलक बयानु करणु ॾिनो वञे। असांजो मसलक आहे हुब्बे अहले बैत, असांजो अक़ीदो आहे हुब्बे अहले बैत, मोहम्मद करीम जे ख़ानदान सां। जंहिं बि मोहम्मद करीम सां मिटी माइटी ताल्लुक़ जोड़ियो आहे असांजे अखियुनि जो नूर आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान मजीद में इरशाद फरमायो आहे कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ओ मोमिनो, ओ मुसलमानो, अवांखे मोहम्मद करीम कलमो भरायो आहे, अवांखे नमाज सेखारी आहे, अवांखे दीन इस्लाम जी दौलत ॾिनी आहे। मोहम्मद चंदो कोन थो घुरेव, मुला त इश्तिहार कूड़ा छपाए पके चांग ताईं पिनण वियो आहे, लालू कोट ताईं पिनण वियो आहे, कुंभल में पिनण वियो आहे, ठेड़ी ताईं पिनण वियो आहे, मीरख ताईं बलोचिस्तान ताईं पिनण वियो आहे त चंदो ॾियो चंदो ॾियो। अल्लाह फरमाए थो असां सुन्नी चऊं था चंदो न खपे, असांखे छा खपे? अहल बैत जी हुब खपे। छा खपे? कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मांखे कुछ भी कोन खपे, मोहम्मद करीम तो फरमाए। अल्लाह तो चैस छा मां घुराव थो, मां मोहम्मद घुराव थो मुंहिंजे मथां दिल में भरण वारो मुंहिंजे बचड़नि सां प्यार कयो। चओ सुभान अल्लाह। जंहिं बि मुंहिंजे मोहम्मद करीम जे बचड़े सां प्यार कयो त जा बेड़ा ई पार। ऐं जंहिं मोहम्मद करीम जे बच्चन खे छॾियो सो ॿिन्ही जहाननि में ख्वार। मांखे ख़बर कान्हे, मांखे ख़बर कान्हे पर माण्हू था चवनि। ऐं मुजादा इहो छो ख़बर अथव? लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत, लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत, लानतुल्लाह अलैकुम दुश्मनाने अहल बैत। खुदा पाक जो कसम आहे, अल्लामा इस्माइल हक़ी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफ़सीर रूहुल बयान में लिखियो आहे ॿ हिकिड़ा सैयद ज़ादा आहिनि बगदाद जे शहर में सियारे जी शाम आहे। पुछा कंदा पिया वतन असां मुसाफ़िर आहियूं, मोहम्मद करीम जो पघर आहियूं, मोहम्मद करीम जो खून आहियूं, ख़ातून जन्नत जा बचड़ा आहियूं, शेर ख़ुदा जी औलाद आहियूं। आहे को मुस्लमान असांखे राति रहाए, मुसाफ़िर ग़रीबुल वतन आहियूं, राति रही तव्हांखे दुआऊं करे सुबुह जो वापसि हलिया वेंदासीं। सुभान अल्लाह। सभिनी चयो त हिकिड़ो वॾेरो आहे, ओताक धणी आहे, मुसलमान भी आहे, अवांखे उहो रहाईंदो। ॿई शहज़ादा मुंहिंजे मोहम्मद जा बचड़ा। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। उहे विया, वञी वञी वॾेरे खे चयो वॾेरा असां सैयद आहियूं, असांखे राति रहाए। उन निभागे खे अलाए कहिड़ी खुटीअ खयो, चई सैयद हो? चई हा। चई सैयद हो त शुजरो ॾेखारियो। छा ॾेखारियो? ॾाढे जो छा ॾेखारियो? ज़ोर सां छा ॾेखारियो? ओ जीअं हे थो चवे त दलील ॾियो, मुनाज़रो कयो, सबूत क़ुरान मां जो अहल बैत आहिनि। इहा मुंड खां आदत अथनि, इहा पिट पुराणी अथनि। ॿिन्ही शहज़ादनि जो असांखे कहिड़ी ख़बर त तो जहिड़ो निभागो में पवंदो। केर बि माण्हू शुजरो खणी कोन हलंदो आहे। शुजरो असांजे ख़ानदान जो मौजूद आहे पर असां पाण सां खणी कोन आया आहियूं। जंहिंजे नथा खुजरो ॾेखारियो त कोन रहाईंदोसांव। ॿई ॿाहिरि निकिता मुसाफ़िर मायूस, नंढड़ी उमिरि जा, राति सियारे जी वाक़ुफ़ को कोन। ॿिन्हीअ जे मुंहं ते ग़म जा आसार हल।
दुख जा आसार परेशान परेशान वञनि था। साम्हूं हिकिड़ो यहूदी आयो आहे। यहूदी जो मासूम चेहरा ॾिठा, ॿिन्हीअ खां पुछे थो अब्बा तव्हां केरु आहियो? चवण लॻा असां अहल बैत आहियूं, मोहम्मद करीम जा बचड़ा हो। छो परेशान आहियो? मुस्लमान असांखे तरे छॾियो आहे। चवे थो शुजरो ॾेखारियो त पोइ तव्हां केरु आहियां? असां शुजरो काॾो आणियो? ग़रीबुल वतन राति कंहिं वटि रहो, असां मिसकीननि जो कंहिं ते वाक़ुफ़ आहे कोन। यहूदी जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। चवे थो मां मुस्लमान कोन आहियां, पर तव्हांजे मोहम्मद नबी सां मुंहिंजो प्यार आहे, हुनजे बचनि सां बि प्यार आहे। मां चवां थो मुंहिंजे घर महिमान थी हलो, मूं घर जे महिमान अची हे कर तव्हां थियो। अॼु मुंहिंजे घर तव्हां जेकॾहिं महिमान थींदो त मां पंहिंजा बच्चा ख़िदमत लाइ कुर्बान कंदुसि। पर शक न कजो, मां मुशरिक न आहियां, हराम खोर न आहियां, नबियनि खे हक़ ते मञींदो आहियां, हलाल खाईंदो आहियां। अव्हांजी बि हलाल वारी रोज़ीअ मां दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, ॿिन्ही शहजादनि पाण में सलाह कई। अदा नाने रसूलुल्लाह जे शरीयत में अहल किताब जेके आहिनि मुशरिक न आहिनि। अहल किताब जो खाधो पीतो जाइज़ आहे। हीअ असांजे नाने सां मुहबत थो करे ऐं हलाल खाइण वारो आहे। अॼु राति हिते गुज़ारियूं था, पोइ सुबुह जा वेंदासीं। उन ईसाई उन यहूदी पंहिंजे ज़ाल वटि ॿिन्ही शहजादनि खे वठी चयो त ॻाल्हि ॿुधी थी घरवारी, तोखे मुबारक हुजे, अरशन जे महिमान जा बचड़ा असांजे घर आया आहिनि। माई पई चवे शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे, शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे, यारो घर आयो मुझे, दिलदारो घर आयो मुझे, शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे, यारो घर आयो मुझे, यारो घर आयो मुझे, शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर मुझे। अॼु बच्चन में ईद आ, यहूदी जे घर ईद आ, धीउनि खे ईद आ, पुटनि खे ईद आ, यहूदी खे ईद आ। ख़ुशबू पियो बधाए, तामर जी विया, बिस्तरा विछाइजी विया, बिस्मिल्लाह करे अहल बैतनि खे खाराए सुम्हारे छॾियो। यहूदी बि बच्चन सूधो सुम्ही पियो आहे। उहो निभागो सम्झो था न, ओ जे तरे छॾिया हा, उहो वरी पंहिंजे घर सुम्ही पियो। पर हाणे उहो निभागो ख्वाब पियो लहे, क़यामत थी वई आहे, जन्नत जो दर खुलियो आहे, कुर्सी विझो मोहम्मद मीर वेठो आहे, उम्मत जूं कतारूं ॿधी हिकु हिकु करे ॿाह खां वठी जन्नत ॾे मोकिलींदो पियो वञे। उन निभागे बि चयो त मां बि मुस्लमान आहियां, सिफ़ में वञी बीठो। अञा जो निहारे त ॿ माण्हू छॾे टियों माण्हू उहो अॻ में यहूदी बि बीठो आहे। कहिड़ो यहूदी जंहिं अहल बैत रहाया हा। हे पियो दिल में पचे सड़े, मां मुसलमान इहो यहूदी छो बीठो आहे? वरी दिल में चई पाण ई ॾिठो थो नबी सही रोकेसि। पर जंहिं रहमत लिल आलमीन वटि यहूदी आयो, बाह खां हथ विझी मुंहिंजे मुस्तफ़ा जन्नत में मोकिले छॾियसि। हिनखे गुस्सो बि घणो आहे, कावड़ बि घणी आहे, सोच में पइजी वियो। थोरी देरि में ॿ माण्हू लॻे विया, जंहिं हिन जो वारो आयो। महबूब बाह खां वठी चवनि था केरु आहे? सही मुसलमान आहियां। नबी से फरमाइनि था जे मुसलमान आहे त शुजरो ॾेखार, मुसलमान आहे त शुजरो ॾेखार। रड़ कई सही हो यहूदी आहे, मुंहिंजे ॻोठ जो आहे, मां सुञाणंदो आहियां। उन यहूदी खे त मोकिले छॾियो, मां 7 पीढ़ियूं मुसलमान आहियां। मां खां था शुजरा पुछो, पाण फरमायो जेको मुंहिंजे बच्चनि खां शुजरा न पुछंदो उन खां मां बि शुजरो कोन पुछंदो आहियां। जेको मुंहिंजे अहल बैत खां शुजरो नाहे पुछंदो, मां बि उन सां कोन पुछंदो आहियां। जेको मुंहिंजे अहल बैत
तसा लेखो न कंदो आ तसा मां भी लेखो को न कंदो आया तोखे चंद्रा शुजरे पुछण जी आदत आ तॾहिं तोखां शुजरो पुछां थो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ज़ात फरमायो इन्ही अहल बैत जी ख़िदमत कई आ हुयो यहूदी पर अहल बैत जे ख़िदमत जे सदके मुसलमान बणिजी वियो आ नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर अल्लाह करे तुझी मदद सिकंद रसूल करे तुझी मदद सिद्दीक करे तुझी मदद फारूक करे तुझी मदद उस्मान करे तुझी मदद हैदर करे तुझी मदद सिद्दीक करे तुझी मदद दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजो अल्लामा इस्माइल हकी रहमतुल्लाह अलैहि लिखन था पाण फरमायूं तोखे आदत आ शुजरे पुछण जी तॾहिं असां तोखां शुजरो था पुछूं इहो बराबरि यहूदी हुयो पर मुंहिंजे बच्चनि खां शुजरो कोन पुछियो अथई तंहिंजे करे मां मोहम्मद करीम बि शुजरो कोन पुछियो थोमांसि ऐं मां तोखे ॿुधायां थो बेअदब इन यहूदीअ मुंहिंजे बचड़नि जी इज़त कई आहे उन ताज़ीम जे करे इहो यहूदी रात मुसलमान बणिजी वियो आहे तूं शुजरो पुछो आहे तंहिंजे करे तोखां शुजरो थो पुछां हिन खां दाह निकिरी वई दाह जो निकिरी त ॾिसे त पघर थियो पियो आहे खट तां किरियो पियो आहे बाबा दोस्तो फितनो फसाद न कयो सकून सां रहो तव्हां असांजो मक़सदु आहे शान अहल बैत कॉन्फ्रेंस छा आहे बाबा ॾाढे जो छा आहे तव्हांजो असांजो मक़सदु तव्हां न झगड़ो कयो न फसाद कयो मां तव्हांखे शुरू में बि चयो आहे हाणे बि चवां थो त कंहिं बि क़िस्म जी तरह तकरीबकारी कानून हथ में न खणो फितनो न कयो सकून सां रहो अमन क़ाइमु कयो ऐं जेकॾहिं तव्हां कानून हथ में खणंदो त इहा सुठी ॻाल्हि न आहे अव्हांजो जलसो अल्हम्दुलिल्लाह पुर नमूने हले पियो अव्हां पंहिंजे जलसे खे ख़राब न करण जी कोशिशि कयो दुश्मन चाहे थो त फितनो करे अव्हां खे ॾोही बिठाए अव्हां जे जलसे खे बि ख़राब करणु चाहे अव्हां पंहिंजो जलसो ख़राब न कयो सुकून सां रहो जेकॾहिं को गड़बड़ कंदो त पाण ई इंतिज़ामिया वारा उनखे रोकींदा अव्हांजो फर्ज़ु आहे तव्हां इंतिज़ामिया सां ताउन कयो ऐं सुकून सां रहो झगड़ो फसाद न कयो सलात मुंहिंजे हबीब ते पढ़ो त मां ॻाल्हि भुली कयां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि सलात हबीब ते बुलंद आवाज़ सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि बाबा जेकॾहिं इंतिज़ामिया वारा माण्हुनि खे नथा छॾनि त इहा इंतिज़ामिया वारनि जी पंहिंजी जवाबदारी आहे असां हुननि जे चवण जे करे मथो लाउड बंदि कयो आहे जेकॾहिं उहे असां सां तावन नथा कनि त असां मथो लाउड खोलियूं था अवाम खे छो था रोकनि पिया अचण वारनि खे न रोकनि असांजे जमात जे माण्हुनि खे अचण जो नमाज़ पढ़ंदा अल्लाह जे हबीब जो क़ुरान ॿुधंदा को झगड़ो कोन्हे इंतिज़ामिया वारा हथ सां जहिड़ो महिरबानी करे न करायो अव्हांजो फर्ज़ु आहे त जेके आराम सां अमन पसंद माण्हू आहिनि तन खे अचण जो वेही अल्लाह जो क़ुरान ॿुधनि आल बैत जो शान ॿुधनि अव्हांजो फर्ज़ु आहे तव्हां ताउन कयो असां तव्हां सां ताउन कंदासीं जेकॾहिं अव्हां असांजे अवाम खे रोकींदा त पोइ थी सघे थो को फितनो थी पए जेको तव्हांजे गले में पवंदो असां हरगिज़ कोन था चाहियूं असां अमन पसंद आहियूं असांजो मक़सदु आहे त कानून हथ में न खजे असांजो मक़सदु आहे त जेके आराम सां माण्हू ख़ुदा जे घर मस्जिद ॾे अचणु चाहिनि था तन खे तव्हां आराम सां छॾियो भली मुस्लमान अची अल्लाह जो क़ुरान ॿुधनि सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम दोस्तो ये ॻाल्हि गौर सां ॿुधिजो दोस्तो अज़ीज़ो रात जे टाइम ते उन शख़्स मुसलमान सॾाइण वारे यहूदी जो दरवाज़ो वञी खड़कायो यहूदी ॿाहिरि निकिरी आयो रोब के तो सैयद रहाया हन अहल बैत रहाया हन तू यहूदी आ मां मुसलमान आहियां तो छो रहाया मूंखे वापसि ॾे मां वापसि वठी वञा यहूदीअ जे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया चवण लॻो ऐं बराए नाम मुसलमान ओ अहल बैत जा दुश्मन तोखां महल वई इन्हनि अहल बैतनि जे सदके रात मूंखे मोहम्मद करीम तो पाण ॾिठो आहे त जन्नत में मोकिले छॾियो आहे
तो कोन ॾिठो आहे ख़्वाब में ॾिसी आहे न त मुस्तफ़ा मूंखे राति ॿाहिरि खां वठी मोकिलियो आहे हाणे ॿुधी छॾ मां बि मुस्लमान आहियां ला इलाहा इल्लल्लाह 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 मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो उन शख्स खां महल हली वई यहूदी आल बैत सां मोहब्बत कई मोहब्बत जे सदके मुसलमान बणिजी वियो असां अहल सुन्नत वल जमात जो ईमान आहे त अहल बैत जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे मां हदीस पाक पढ़ी आहे तबरानी कबीर में हदीस आहे हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी आहे वो फरमाए थो त हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजे आका ई मौला हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो छा इरशाद फरमायो नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त जेके मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कनि था तन खे ॿ मुबारकूं घणियूं साईं ॾाढे चओ घणियूं मुबारकूं हज़रत जाबिर जी रिवायत किताब तबरानी कबीर लिखे थो पियो त मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत करण वारे खे ॿ मुबारकूं सहाबा कराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ियूं पाण फरमाइनि था पहिरीं पहिरीं मुबारक अथसि त जेको मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कंदो उहो मोमिन आहे उहो छा आहे ॾाढे चओ उहो छा आहे मोमिन आहे ॿिए नंबर में नबी से फरमाइनि था ॿी मुबारक हुनखे आहे त जेको अहल बैत सां मोहब्बत कंदो सो हलाली आहे चओ सुभान अल्लाह हिकिड़ी मुबारकत मोमिना चओ चओ हिकिड़ी मुबारकत ऐं ॿी मुबारकत वरी पाण फरमाइनि था जेकी अहल बैत सां दुश्मनी आहे उन जे लाइ ॿ अज़ाब आहिनि सहाबनि चयो या रसूल अल्लाह कहिड़ा पाण फरमाइनि था त अहल बैत जो दुश्मन पहिरीं पहिरीं ॻाल्हि त बेईमान आहे ॿी ॻाल्हि त हो हलाल जो न आहे हराम जो बिज हूंदो आहे तंहिंजे करे चवंदा हो लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत लानतुल्लाह हे अलैकुम दुश्मनाने अहल बैत ओ मुसलमानों हाणे मूंखे ॿुधायो त सेठार जा जे जामे मस्जिद में अब्दुल रहीम आयो आहे अहल बैत कॉन्फ्रेंस थी वई जंहिं टिट पे हया ड्राड़ू पे हयो त नईंदा खून थींदा जहिड़ो थींदो अल्हम्दुलिल्लाह असां खून करण वारा न आहियूं असां मोहब्बत जो पैगाम ॾियण वारा आहियूं त वलियनि सां मोहब्बत कयो अहल बैत सां मोहब्बत कयो सहाबा सां मोहब्बत कयो नबी आले नबी सां मोहब्बत कयो मुसलमाननि सां मोहब्बत कयो पंहिंजे वतन अज़ीज़ पाकिस्तान सां मोहब्बत कयो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो फितनो फसाद असांजे मज़हब में न आहे ऐं जेके फितने वारा आहिनि उहे मस्जिद जो हया कोन कंदा आहिनि मंदिर मीनार जो हया कोन कंदा आहिनि मुंहिंजा अब्दा उहे इमाम बारगाह जो हया कोन कंदा आहिनि कंहिंजे इबादत खाने जो हया कोन कंदा आहिनि रसूलुल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबा खे हुकुम कंदा हुआ यहूदनि ॾे वञो ईसाइनि ॾे वञो नसारनि ॾे वञो किथे बि वञो अवां परावन इबादत खाननि जा अदब कंदा कयो फसाद न कंदा कयो अल्हम्दुलिल्लाह असां फसाद खां ॿाहिरि आहियूं दुआ कयो ख़ुदा अहल बैत जी तव्हां असांखे मोहब्बत नसीब फरमाए अहल बैत जे सदके ख़ुदा सभिनी जा बेड़ा पार फरमाए अॼोको जलसो जन नौजवाननि मुजाहिदनि मल्हायो आहे रब्बुल आलमीन शल उन्हनि जे माल में ईमान में तरक़ी नसीब फरमाए हेॾे निहारियो मुंहिंजे हथ में छा आहे तवजो कयो मुंहिंजे हथ में छा आहे गौर सां बाबा गौर सां छा आहे इश्तिहार में छा लिखियल आहे पढ़ो 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 एतराज़ जो जवाब इमामन सगोरन लाइ मौलवी लुंड जी जसारत एतराज़ जो जवाब पढ़ो तव्हांखे ख़बर पइजी वञे हिन किताब खे वठो मस्जिद में लॻायो दुकान में लॻायो औतात में लॻायो मदरसे में लॻायो ख़रीद कयो त ख़बर पए त अहल बैत जो शान क़यामत ताईं आहे ऐं अहल बैत जो सबूत क़ुरान में मौजूद आहे हाणे मां तव्हांजे आॾो अर्ज़ कंदुसि त तव्हां जीअं इत्मीनान सां आया आहियो इहे इत्मीनान सां वेहो
कारी साहब जन दरगाह शरीफ का आया हन, अल्लाह जे कलाम पाक जी तिलावत ॿुधंदासीं, उन खां पोइ अज़ान थींदी फौरन, उन खां पोइ जमात थींदी, नमाज पढ़बी, दुआ ख़ैर जी घुरबी, उन खां पोइ सभु को पंहिंजे पंहिंजे आस ते इत्मीनान आराम सां पंहिंजे घर नबी ते दुरूद पढ़ंदो, अहल बैत जे दुश्मन ते लानत मोकिलींदो घर हलियो वञे।